बाबा सच त इहो आहे त तव्हां मां सच ॿुधण ऐं सम्झण जी सलाहियत ख़तम थी वई आहे। हिक सिबियाणीअ जे करे तव्हां असां सभिनी खे सज़ा पिया ॾियो। दिनू ॿुधीस तो न छा थी चए? बाबा चवण जो तरीक़ो बराबर मुनासिब न आहे, पर सच इहो आहे त तव्हां पंहिंजे लहजे में थोरी नरमी पैदा कयो। बाबा साईं ही सब तव्हांजा दुश्मन न आहिनि बाबा। दिनू हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध, वो वक़्तु वेझो अची वियो थी जॾहिं मुंहिंजी ज़ाल दुश्मन सां गॾु हूंदी। हाजी बाबा हिन वक़्तु सवाइ लाल खान जी ऐं सोबत जे तव्हांजो ॿियो को बि दुश्मन न आहे, न तव्हां कंहिंखे दुश्मन सम्झो। वाह दिनू वाह वाह, छा जाबिर मुंहिंजो दुश्मन न आहे या जेको कुझु रहमान कयो आहे उहे दुश्मन न आहिनि कदा? बाबा तव्हां त सॼण कंहिंखे पंहिंजो सम्झो ई नथा, न तव्हांजी धीअ तव्हांजो सॼण आहे, न तव्हांजी ज़ाल तव्हांजी सॼण आहे, न दीनू बाबा न मुराद। बाबा कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। कुझु जेको माण्हू तव्हांजे मिज़ाज खां उबतड़ थो ॻाल्हाए तव्हां हुनखे पंहिंजो दुश्मन सम्झी था वेही रहो। हाजी बाबा अवां सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कयो, मां तव्हांखे सभु मामला सुलझाए थो ॾियां। कुझु बि न आहे बाबा, ये सॼी बदमाशी लाल खान ऐं सोबत फ़क़ीर जी आहे। छा कंदे तूं 2 ॾींहं? हाँ ॿुधाए न छा कंदे? मां राणा खे ॻोठो थी वेंदुसि, सभई मामला सिधा करींदुसि। ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे, इहो शौक़ बि पूरो करे हा। हाय हाय मुझे मोमल थी तुझे मुक़द्दर में इहो लिखियल हो। हाय हाय केड़ा ताजा लक्षण हुंदा, बच्चन के बि त ओड़ियूं सज़ाऊं मिलंदियूं न। पीउ जूं सज़ाऊं पुट लोड़ींदा ऐं भाइरनि जूं सज़ाऊं भेनरूं। जेको थियो भलो थियो, न्याणी त सुख जो साह खयो, तूं वेठी अकेलू वांगू ॾे हाणे। हेड़े हे मुआ ममड़ा केराई जी टकराई जी अची मुंहिंजे मगज़ में लॻ जाए। ते पोइ हाणे खणी बस कर, तोसां झेड़ा करे करे हाणे असली बात हिरी वियो आहे, न त हीअ उमिरि आहे असांजे झेड़नि करण जी। ॻाल्हि थो कई, शेर वारनि खे न ॿुधाइजां न त मुंहिंजी बेइज़ती थी पवंदी। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तो जहिड़े मोर मुहांड जी बेइज़ती थी पवंदी? पहिरियों मूंसां वाइदो कर, मुंहिंजो पलांद कंदी त पोइ ॻाल्हि ॿुधाई। मां तुंहिंजो पलांद कयां? मां को मर्द आहियां? तूं मर्दनि खां बि मर्द आहीं, शेर जहिड़े मुड़ुस खे रसो विझी बकरी वांगुरु खट सां ॿधियो वेठी आं। ॻाल्हि ॿुध, अॼु सापां लठ खणी मूंखे सॼे ॻोठ में डुकायो आहे। छो कहिड़ी ॻाल्हि ता? इन जे करे त मुमल जो संग मनू खे छो न मिलियो? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मनूअ सां गॾु मां साबा खे खमो बि परणाए थी ॾियईं। वारी साहब न त हिक ई गोली सां तुंहिंजो लाश ज़मीन ते फत कंदो। अरे हथ मथे कर। छो त मथे कयां? हाँ खाली हथन का भौ तो थिए छा? इहो बि तोखे ॿुधायां, इज़त जी बोली तोखे तुंहिंजे चाचे सोबत फ़क़ीर खे सम्झ में ई कान थी अचे। रहमान खामखा मथो ख़राब न थिए, असां वटि पैसा न आहिनि। मुराद मूं पैसनि जी ॻाल्हि कई, वारिस उहे त तव्हां वटि आहिनि ई कोन। रहमान आख़िर तूं चाहीं छा थो? हाँ इहा ॾाढ मुर्सी न ॾेखार, न त सुठो न थींदी। इज़त सां तव्हां सम्झण वारा आहियो किथे? रहमान कचहरी छो थो करीस, कीले हलीस, कढूंस ताली धमाल। हाँ देर न कयो, हिन ॾे हिन जे चाचे ॾे घणा हिसाब किताब रहियल आहिनि, अॼु सभु बराबरि कंदासीं। वारिस तोखे ईअं त कोन छॾींदुसि, शाम ते जेकर तुंहिंजे चाचे सोबत फ़क़ीर पैसा न हूंदा न तुंहिंजो लाश मोकिलींदोमान। लाश हल। अरे मीर मोहम्मद तारे, अरे असां कूंथड़ पुटन के अरे कर दो ॻाल्हाए, इज्जत सां ॻाल्हाए। चढ़े न टिक टिक दे अजी मी बे में काजी गॾा गाॾे वारो आहीं दादागिरी। मूं बि गॾा गाॾो हलायो आहे। दादागिरी न रे, असां कूंथड़ पुट आहियूं, कूंथड़ भले गॾे जो मालिक आहे, तो वांगुरु पिंछा गॾा कोन थो खाए वतां। बड़े सुञाणी कोन थो पटे भाई, मूंखे वक़्ते खयूं हल कोॾे गाॾी खे वहाए पंध वञ। पटे भाई आहीं त छा थी पियो? जेको किरायो चंदे ॾींदोसि न। छो खणी हलाए?
नथो खणी हलाए मुंहिंजो मूड न आहे बाबा असांजी मर्ज़ी असां नथा खणूं वॾो कोन्हे भागो मुड़सी एक्टी फिरती न कर चाड़े हाणे टिक टिक थी जॾहिं असांजो मूड न आहे न असां नथा खणूं हल जान छॾ दग वठ हल हाणे न चढ़ हल हल मां चवां थो हल न चढ़ बीक होई मां असां जाबर खाने वियासीं रोई रोई हिक धक जी तां ॾेई आया आहियूं मां हाणे ॾिसजांइ इहो जाबर असांजो दाद पिराद ज़रूरु कंदो ठहियो हाणे साबा जे सिर मथो सदको वञो जॾहिं कान उन मुए जाबिर जी बाह भगी आ उन खां पोइ उन जी गैरत ई ख़तम थी वई आ कोन कुझु कंदो इहो तव्हांजो साबा जे सिर मथो सदको वञो मुर्सी कयो मुर्सी जीअं मूं मुर्सी कई सॼे ॻोठ में मेराब खे टुकाए मारियुमि हिकु दफ़ो इन मुए मेराब खे अहिड़ी मलणी ॾियोसि जो वरी तव्हांजो नालो ई न वठंदो ऐं साबा ऐं माई मां तो ता सदको वञा तुंहिंजे पुटनि तां ओलण खोलण वञा अजायो संग जे करे मुंहिंजे सोरे वीचारे खे सॼे ॻोठ में टुकायो अथई हाणे खौफ़ खां घर खां ॿाहिरि ई नथो निकिरे वञी खॾ जे तरे में पए माई तूं असांजे घर न ई थी कर ऐं माई विढ़ी छो थी मनु ऐं खमो जे लाइ संग खोड़ ही चिमे छा जे लाइ थी पवी या पंहिंजी वञी सोणी मुमल वञी वॾेरे मीर मोहम्मद खे परणायो असांखे कोन थी खपे पाणे मुंहिंजा पुट परणजी पवंदा ऐं माई अॼु त मां तोखे परणाइण आई आहियां उथी हल हली मुंहिंजे सोरे सां निकाह कर वाह हेॾा मां तुंहिंजे सोरे खे मां इन मुए मेराब सां निकाह कंदसि खॾ में हणासि ढंढे तरे में ऐं कीअं न कजे तूं निकाह हा हेॾे कर छोरा उथी चवां थी मां चवां थी त मूंखे धक न हणिजे छोरा मनु खमू वठोसि कुटियो हिनखे न मां अञा असांजे मथे जा टाका कचा आहिनि अॼु तुंहिंजो वारो आहे न देबू छोरा जेकॾहिं वेझो आयो वई न त सफ़ा मारे छॾींदीसांव असां विच में कोन था अचूं अम्मा जाने ऐं तूं जान ठीकु आहे असां छा वञे साहिबनि जे विच में कमु हल त चांहि में पियोसीं छा वञे हिते तव्हांजा कमु ॼाणे ओ छोरा ओने भागो मूंखे अकेले त कीअं त न जानो छॾे वञो ये त मूंखे कुटे कंदी ॿार ॾिस सेबू मूंखे धक न हणिजे मुंहिंजा पोड़ा आहिनि वञी न पवनि ऐं माई रेडियो न मिड़ई ॿ टे सोंटियूं हणंदीसांइ तूं त वॾी दिलेर रही सॼे ॻोठ में सोंटी खणी मुंहिंजे सहुरे खे टुकायो अथई न सेबू मूंखे धक न हणिजे मां तौबा थी कयां ऐं वाइदो थी कयां आईंदा मां तुंहिंजे सहुरे खे कुझु बि न चवंदसि त पोइ हले मुंहिंजे सहुरे सां शादी कर हल हाणे हल शादी त मां बि कोन मेराब सां कंदसि पोइ मां बि मुंहिंजे सहुरे जे हक़ ते तोखे धाड़ो हणण कोन ॾींदसि वञी मैं जा पैसा खणी आ मां मिंट कई आहे मासिया त मूंखे मैं वठी ॾे पैसा खपी आ हा पैसा खपी विया मूंखे ख़बर आहे त पैसा काथे रखिया अथई ये पैसा न खणी वञे हां इहो ज़ुल्म आ पैसा न खणी वञा ए मुंहिंजे सोहरे जा पैसा आहिनि मां चवंदी वेझो न अचे हॾ गुल भली छॾींदा आहे ईअं न कर जे मूंखे करे थी मार पवई ईअं न कर अजा मुंहिंजे न कर सभु डायर खणी वई पैसा वाह लॻंदई टंगा भॼंदई हेॾे कंहिं तोखे ॿुधायो असां पैसा खणी आया मार पवेस का असांजी काई कमाई कर नहीं मुराद वार्ते कड़ी गाल हाँ चाचा रहमान इहो न्यापो मोकिलियो आहे त जेकॾहिं पैसा वापसि न कंदे त वारस मां असां हथ न कढंदासीं भलो रे भलो अरे वार्ते गालो छोरो तो असां फकीरनि सां फॾो करे ॾिसां त कीअं तो असां खां माल वठे वारे सुबुह फकीर तुंहिंजी जवानी में तोखां को पुलिस ऑफिसर माल ई न वठी सघे वात गालो छोरो तो मुखा माल वापस वठे वठ माल सा चेतो तू वठी चाचा तूं जवानी खे यादि न कर रहमान इहो चयो आहे त जेकॾहिं शाम ताईं पैसा न मिलिया त पोइ वारस जो लाश बि तव्हांखे कोन मिलंदो जो नालो त सोबत फकीर फकीर त फंद त पोइ गंद जो गंद पर चाचा वारस जो छा थींदो पैसनि खां सवाइ वारस मां हथ न कढंदा ॾाढो चरियो ई मिठल ॾाढो चरियो ई तूं ॿियो छोरो असांजे ॻोठ में रही करे
ऐं मूंसां बदमाशी कंदो मूंसां एॾी का ऊंधे थी वई आहे छा? पर कुझु न कुझु त करिणो पवंदो न। सभु कुझु करे थो वठां, तूं हीअं करे ॿ भेरा साण करे सिधो वञ रहमान जे घर। उन मंडे रमज़ान खे हुनजे घर वारीअ खे केले खणी अचो। पोइ ॾिसां कयो रहमान अहिड़ो कीअं नथो वारस खे वापसि करे। वारस अॼु रमज़ान ऐं रहमान जी ज़ाल खे हिते खणी था अचूं ऐं सॼे ॻोठ में सरगस था करायूं। सही तो चई खैरू, रहमान खान पान खे मोतबर तो समझे, इन जी मोतबराई खत्म करनी आ। पोइ सलाहूं छाजियूं था कयो? हलो त हलूं न। अचो मूंसां। फराज़ तू निकरण जी कर, किथे चाचो न अची वञे। हाँ बा, तू जल्दी निकरी वञ, वरी किथे मूं अची न वञे। हाँ सोनू सां वाइदो कयो, मूंखे अॼु हर हाल में शहर पहुचो। फराज़ सोनू खे चाची जा मुंहिंजा सो सलाम ॾिजे। ज़रूर चवंदोमांसि, बस तव्हां दुआ कयो त मां हितां खैर सां निकिरी वञा। अब्बा अल्लाह वॾो आहे, जेॾां पेर तेॾां ख़ैर। फराज़ घर खां निकिरी न त फसलुनि मां निकिरी रोड ते चढ़ जाए। ओठ मां केरु ॾिसी न वठई, वरी केरु चाची सां न ॻाल्हि करे। मां बि इहो ई सोचे वेठो, बाबा खे जीअं ख़बर ई न पई त मां शहर निकिरी वियो। तव्हां खां पुछे त तव्हां चओजसि त ॻोठ घुमण विया या वरी डॉक्टर ॾे वियो आहे। तू पोयां जी फिक्र न कर, चाचे खे असां का न का ॻाल्हि ॿुधाए पाणे टारे छॾींदासीं। चङो मां हलां। हाँ जी अम्मा। छा दाल छा बिस्मिल्लाह, तू असांखे मारींदे? इहो न विसार, जिंदगी बचाइण वारो मुंहिंजो मालिक आहे, पर वसीलो मां बणिजी आयो। ये नमूना छड़ वारस, हा त पैसा ॾियो था या न? पैसा त तव्हांखे मिली वेंदा, पर हिकु ॻाल्हि यादि रखिजो, ये पैसा तव्हांखे कफन पाराईंदा। अरे ख़्वाब ॾिसण छॾे ॾियो, हेॾियूं हालतूं थियूं अथव, पोइ बि तव्हां सुधरो नथा। आओ हाओ मुराद, हाणे तूं बि पंहिंजे लिंगनि ते तेल हणी घुरिजे। मतां सूर कनि, लिंगनि में सूर कंहिंखे पवंदो इहो तोखे हसी हसी लाथा। शेर पाणी ये ॾाढी लेट कई आहे। हाँ यार, पाणीअ खां सवाइ ॾुखियाई थिए थी, भई फसल जेके सुकंदा था वञनि पिया। लाखन अची होॾे होॾे त ॾिसां रक्षे ते पाण वारो सौट फराज़ त नथो वञे। हाँ यार सालू, मूंखे बि उहो थो लॻे। लॻे थो त पाण वारे पाथरनि जे भउ खां भॻो थो वञे, पर असां ईअं भॼण थोरी ॾींदासीं। हल अॻो कुझु त हाल हवाल कया। अस्सलामुअलैकुम सौट साईं, केॾां संभरियो आहीं? शहर थो वञा। अदा शेर, सौट जे खीसे में त 200-300 रुपया विझ, भाड़ो हथ हलाए कोन निभागो शहर संभरियो आहे। तव्हांजी महिरबानी, पैसा मूं वटि आहिनि, बाबा खां लिकी शहर पियो वञा। महिरबानी करे तव्हां मुंहिंजो रस्तो छॾियो। चाचे जाबिर जे अखियुनि में मिर्च विझ त ॻोठ मां भॼी सघी थो, पर असां तोखे भॼण कोन ॾींदासीं।
शेर मां मञा थो त मूंखां वॾो गुनाह थियो, पर तव्हांखे मूं महिल ॿुधायो हूंदो त मां केतिरो मजबूर हुयमि। तव्हां जे मारण चाहियो त भली मारियो। सौट तोखे मारबो मारबो कोन, मिड़ई झट सवा कचहरी कंदासीं की अदा छाजी कचहरी कंदासीं? दुश्मन असांखे कचहरियूं कबियूं अंचा। यार समझ न, दुश्मन नाहे, सौटरा सौट मेहमानी खारा एतिरा था कढूं पिया। शेर तव्हां मुंहिंजे मथां हिकु महिरबानी कयो, मूंखे अॼु वञणु ॾियो। मां अॼु जे शहर न पहुतुसि, मसलो ख़राब थी वेंदो। हाँ साईं, तूं शहर न पहुचंदे शहर में हड़ताल थी वेंदी। हल हल अॻियां थी। न हलंदुसि, मारणो अथव न त भली मारे छॾ। सौट अबे मेरा भयो कसम आहे, सफ़ा मुड़ुस माण्हू थी विया आहिनि। सालू हिनखे थोरो मापे त वॾ, घणा फुट घणा इंच केरती आहे? फुट न इंचनि जा हिसाब इंजीनियर ऐं सर्वे रखंदा आहिनि। पाण टिपण पियल, पाण वटि मुड़सी मापण जो हिकिड़ो ई हथियार आहे त मिंट मापे थो ॾेखारियां। सौट दे ख़बर आहे तम अञा कहिड़ी ख़िदमतड़ी कई आहीं? साथो पुछीस वाइस डंडो आश हली चाचे दर ते पिटो करे जो। सफ़ा कोन मारींदो सांस, असां छेड़ो कबो अञा हे धक ठीक थिएसि त पोइ। सौट हाणे शहर वञी या घर जाॾे वणे ताॾे वञी मर। अदा शेर अच। अस्सलाम वालेकुम सौटड़ा, हलिया हलिया। अरे की वञे के ऐसे भी अल्लाह हटने भजंदी, अल्लाह भजंदी सजी मेरो अल्लाह के लासे के दी डाल तुको सब पैसा तू कसे वही है। अरे सजे घर में कुछ भी कोने को अरे चलो किया बारी दाल से मेरा बकरा चाह गईला। अम्मा रोई चाचे लाए थी पैसन जे करे असां मरी विया आहियूं छा? अम्मा सिर सलामत आहिनि त पैसा ॾाईंदा अम्मा। न उॾाड़ ॾींहं ॾिठे जो ॿिए जे पैसनि सां गॾु मुंहिंजा पैसा बि खणी वई आहे। मूंखे बंदूक आणे ॾियो त मां हिनखे हणा ॾाइण खे। अम्मा अॻे भेरे बि ॾाढो कंहिं कोन ॾिनो, हाणे बंदूक केरु ॾींदो? बंदूक तव्हां में जेके आहे न गैरत त मूंखे इहो मेरा बि मारे ॾियो। मेरा बि अम्मा ये मेरा पे के मारे छा कंदा? इहो त मुर्दो आहे बेचारो। अम्मा असांजा कद पुट ॾिस, अधे कमु जा शापर ॾिस, असां खां माराणो थई त को कुंदर पुट मारा इन नाने मेहराब खे मारींदासीं। छो थी असांजी इज़त घटि रही? जेकॾहिं तव्हां में ज़रो बि गैरत जो आहे न तॾहिं ज़ेब को वञी पैसा में जा खणी अचो ऐं उन सां गॾु उन जा ज़ेवर बि खणी अचो। पोइ चवंदसि त हा मनु छा ख्याल आहे? भला अंत कबो पर तरस न पहिरीं ही त धक सुकन ॿिया पादर खान जहिड़ा त थियूं। हा मां तू फिक्र न कर, ज़ेबू जो सॼो घर ॿाहिरि अची तुंहिंजी झोले में विझंदासीं मां। मार पयव ख़ुदा जी, ज़ेबू जे घर जो गंद मेड़े अची मुंहिंजी झोले में रखंदो। अम्मा ज़ेबू भला एॾा धक हयां थी छा जो ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे? अम्मा हल तोखे भला डॉक्टर ॾे वठी हलूं, मथां मथे में को ॻुझो धक लॻी वियो हुजई। ओ निभागा ॻुझो धक रुगो मुंहिंजे दिलि ते लॻो आहे। मुंहिंजे घर मां पैसा इहा ॾाइण खणी वई आहे न, मुंहिंजी त बाहि ख़ाली थी पयो आहे। अम्मा तूं असां ॿचनि खे रुगो ॿ ॾींहं ठो ते मानी खरा तुंहिंजो हाँ भरिजी वेंदो। हा मां असांजो पेट भरिजी वेंदो ऐं तुंहिंजो हाँ बि भरिजी वेंदो ऐं पैसा बकाड़े वेंदा। साबा जे सिर मथां सदको वञो ठीकु आहे, पोइ ॿ ॾींहं तव्हांखे मलनि वांगुरु वेही पालिया थी। बाक़ी यादि रखो जेकॾहिं मूंखे ज़ेबीअ खां इहे ज़ेवर ऐं पैसा न आणे ॾिना अथव न त पोइ सम्झो था मां बि तव्हांजी माउ आहियां। सब कुछ समझू था, सब कुछ समझू था, मानी कोन खाधी आ। अरे देख मो उठ घणा डी ध्यान शिकार कोन कयो। हल तली कुकड़ बुकड़ खाऊं। अम्मा तू मानी जो बंदोबस्त कर, असां भाजी जो बंदोबस्त करे। हाँ मां एडजस्ट नहीं तू वही पको हाने वठ। अदी मारी को आर तो दा इर्तु पुर्तु तो कोन दी करे ना त तुंहिंजी कुंवार इलाही भली आहे। अहिड़ो ज़ालूं त क़िस्मत वारनि खे मिलंदियूं आहिनि।
किस्मत वारा त आहियूं न असां बागन वारा उंदर पुट हूं कीअं कुंवार मीरमद मां तले मानी खणी अचां ओयो थई कई न इल्टी फिरती मुंहिंजो नालो छो कई हाँ? ख़बर पए थी ॿुढड़ी छा चवंदी जेका ज़ाल मुड़ुस जो नालो खणंदी आहे न उनजो निकाह बद थी वेंदो आहे अड़े अदा नाले वठण सां निकाह ना ही टुटंदो कीअं न थींदो निकाह बद सिपियाणी जो मूंखे चवंदी मीर मोहम्मद चांहि करे दे मीर मोहम्मद कपिड़ा धोई दे मीर मोहम्मद थां धोई दे पोइ थी वियो निकाह बद हलो ठीकु आहे आईंदा मां तुंहिंजो नालो न वठंदसि मूंखे इहो ॿुधाए त मां तोखे छा चवां मुड़ुस खे साईं सॾिबो आहे साईं या ख़बर कोन अथई साईं तूं ठही वे त मां तोले मानी खणी अचां वी या गॾ गाॾी जी कमाई तो तूं हाणे ॿुधो अधी जी ख़र्ची बि तूं पाण थी जा मीर मोहम्मद गॾे गाॾे जी कमाई त आंदी अथई गॾे गाॾो किथे आहे गॾ गाॾो सूमरे घर बीठो आहे हिते गॾ गाॾो कोन काईंदुसि छो पराए घर करे छो छॾी आयो आहीं सपा गचरी तो ख़बर ना है गॾ घणा चकर रात जो हिंग कंदो आहे सोमणी जो असुर जो 12 बजे 1 बजे तूं चिरक भरे उथी पई न पो अदा मीर मोहम्मद ज़ाल जो कदर करीं तू चाला मीर मोहम्मद अरे अरे आई मजो हां तू की जलियो मन इते 12 बचा था नी भगो बीठो ही ए मीर मोहम्मद चढ़े टिकटी दे गलती थी बाबा अॻिते ईअं न कंदुसि माफ़ कर न सज़ा ॾींदो साईं हल बा पंहिंजे दरवाज़े तां सॾु करे पहुच हाज़ुर बाबा वञा थो हाजी बाबा वञा थो भगो बीठो ओ मीर मोहम्मद ओए अंदर अचा हलो रो तक इचक अरे सुना खुशी घेर केडी मलाई हाणे हां वे क्वारे वञ मानी खणिया अॼु मुराद खे खाराईंदा भलो गॾु वठी ॿियो केरु आहे अॼुकल्ह वारा सॾु करे पवंदो अची घर रहमान एतिरी इज़त करण जे बावजूद बि नवाब खान जी ज़ाल तो ख़ुशि आहे ऐं तोखे दुश्मन थी सम्झे वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे रहमान अफ़सोस करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे राणी एतिरा पैसा जेकॾहिं तोखां खसिजी वञनि तूं बि मूं ऐं चाचे रमज़ान मथां शक करी आहे पर सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त इहा लाल खान खे ख़बर कीअं पई त नवाब खान जी ज़ाल मीर मोहम्मद जे घर में अकेली कीअं थी रहे केरु थो चवे त इहा फुर लाल खान कराई आहे इहो कमु सबद फ़कीर जो आहे ईअं ई हूंदो रहमान हूंदो न राणी पर ईअं आहे तूं एॾी पक सां कीअं थो चवीं तो वटि को सबूत आहे सुभाणे ते तोखे सबूत बि मिली वेंदो ऐं सग बि मिली वेंदो सोबत फ़कीर तोखे पैसा तो वापसि कोन कंदो चाचा रमज़ान पैसा बि वापसि कंदो माफ़ी बि वठंदो ऐं मिनथूं बि कंदो मूंखे त सोबत फ़कीर जी ख़बर ई कोन थी पवे आख़िर हू चाहे छा थो नवाब खान जी मिल्कियत मथां सभु किचन जियां गॾु थिया आहिनि पर मिलंदुनि कुझु बि कोन